कुछ मुफ़स्सिरन रहमहुल्लाह ताला फरमायो तो जॾहिं महीननि जा नाला रखिया विया तो जंहिं मौसम में जेको महीनो हुयो उन्हीअ सां उन जो नालो थियो। जेको महीनो गर्मी में हुयो उनखे रमज़ान चयो वियो, जेको बहार जी मौसम में हुयो उनखे रबिउल अव्वल, ऐं जेको सर्दीअ में हुयो जॾहिं पाणी ॼमी रहियो हुयो उनखे जमादुल ऊला चयो वियो। इस्लाम में हर नाले जो कोई न कोई सबबु थींदो आहे ऐं नालो कम जे मुताबिक़ रखियो वेंदो आहे। ॿियनि इस्तिलाहनि में हीअ ॻाल्हि न आहे। असां वटि हिते जाहिल जो नालो मोहम्मद फाज़िल ऐं बुज़दिल जो नालो शेर बहादुर थींदो आहे ऐं बदसूरत खे यूसुफ ख़ान चवंदा आहिनि ऐं इस्लाम में हीअ ऐब न आहे। रमज़ान घणनि ख़ूबियुनि जो जामे हुयो, इन लाइ इन जो नालो रमज़ान थियो। सोन जे दरवाज़े वारो महल सैयदना अबू सईद रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त मकी मदनी सुल्तान रहमत आल मियान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त जॾहिं रमज़ान जे महीने जी पहिरीं रात ईंदी आहे त आसमाननि ऐं जन्नत जा दरवाज़ा खुलिया वेंदा आहिनि ऐं आख़िरी राति ताईं बंदि न आहिनि थींदा। जेको बि बानो हिन मुबारक महीने जी कंहिं बि राति में निमाज़ पढ़े थो त अल्लाह अज़्ज़ व जल उन जे हर सजदे जे एवज़ यानी बदिले में उन जे लाइ 1500 नेकियूं लिखंदो आहे ऐं उन जे लाइ जन्नत में ॻाढ़ो याकूत जो घर बणाईंदो आहे जंहिंमें 60,000 दरवाज़ा हूंदा ऐं हर दरवाज़े जा ताक सोन जा ठहियल हूंदा, जिन में सुर्ख याकूत जड़ियल हूंदा। बस जेको रमज़ान जे महीने जो पहिरियों रोज़ो रखे थो अल्लाह अज़्ज़ व जल महीने जे आख़िरी ॾींहं ताईं उन जा गुनाह माफ़ फरमाए छॾे ऐं उन जे लाइ सुबुह खां शाम ताईं 70,000 फ़रिश्ता मग़फ़िरत जी दुआ कंदा रहंदा। राति ऐं ॾींहं में जॾहिं बि उहो सजदो करे थो उन हर सजदे जे एवज़ यानी बदिले उनखे जन्नत में हिकु हिकु अहिड़ो वणु अता कयो वञे थो जो उन जे साए में घोड़े सवार 500 सालनि ताईं हलंदो रहे। ख़ुदाए हनान व मनान अज़्ज़ व जल जे एतिरे क़दुरु एहसान आहे असांजे मथां जो पंहिंजे हबीब रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीले अहिड़े रमज़ान जो महीनो अता फ़रमायो जो उन्हीअ में मुकर्रम महीने में जन्नत जा तमामु दरवाज़ा खुली वेंदा आहिनि ऐं नेकिन जो अजर एतिरे क़दुरु वधी वेंदो आहे जो बयानु कयल हदीस जे मुताबिक़ रमज़ानुल मुबारक जे रातिनि में निमाज़ अदा करण वारे खे हर हिकु सजदे जे बदिले में 1500 नेकियूं अता कयूं वञनि थियूं। पिणु जन्नत जे अज़ीम आली शान महल में ऐं अञा बि वधीक हिन हदीस मुबारक में रोज़ेदार जे लाइ हीअ अज़ीम बशारत ख़ुशख़बरी बि मौजूदु आहे त सुबुह खां शाम ताईं 70,000 फ़रिश्ता उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ कंदा रहंदा। सुभान अल्लाह।